बेनज़ीर इनकम सपोर्ट तहत हक़दार औरतुनि खे ईद जा पैसा न मिलण ऐं कटौती करे मुस्तहिक़ औरतुनि सां बदकलामी करण ख़िलाफ़ 5 ॾींहनि खां एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनो आकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बेनज़ीर इनकम सपोर्ट जे पैसनि में पनो आकिल जे डिग्री कॉलेज हाई स्कूल दौदलो ऐं ॿियनि सेंटरनि ते मुस्तहिक़ हक़दार औरतुनि खे असुल पैसा न मिलण ऐं उन्हनि पैसनि में कटौती ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा फ्रॉड करे औरतुनि जा कार्ड पैसा गुम करे प्लास्टिक जा थंब ठाराए उन जा पैसा कढाइण ऐं उन्हनि खे धिका ॾेई डिवाइस माफ़िया पारां सेंटरनि खां ॿाहिरि कढण ते सियासी समाजी अॻुवाननि ऐं शहरनि पारां 5 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो वियो, जंहिंजी अॻुवानी अहम ख़्याल जो कफ़नपोश गुलाम मुस्तफ़ा कलवड़, फ़ैरोज़ अहमद ऐं यासीन चाचड़ ऐं असगर महर, परवेज़ कलवड़ समेत ॿिया केतिरा ई शहरी अवामी वर्कर करे रहिया हुआ। हिननि डिग्री कॉलेज जो सहाफ़ियुनि जी मौजूदगी में दौरो कयो त उते हिननि एहतजाज कंदड़ माण्हुनि खे ॾिसी औरतुनि बि सख़्तु एहतजाज करणु शुरू करे ॾिनो। हिननि एहतजाज में शामिलु थींदे हथ मथे करे मुतासिर औरतुनि सहाफ़ियुनि ऐं एहतजाज कंदड़नि खे कार्ड ॾेखारिया। हिन चयो त असांजूं रक़मूं काफ़ी अरसे खां आयल आहिनि पर असांजे कोड हणी असांजा पैसा बंदि कया वञनि पिया ऐं असांखां कार्ड वठी असांजा पैसा गुम कया वञनि पिया ऐं फ्रॉड जेलसाज़ी करे असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां न रुॻो असांखे धिका थाॿा ॾेई असांजी तज़लील कई वञे पई पर असां सां बेनज़ीर इनकम सपोर्ट जी ऑफ़िस में घुराए बदतमीज़ी पिणु कई वञे पई। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची